नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे बटशाह खां ख़बर ॾींदा हलूं त अॼु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो सालियानो 275 उर्स मुबारक जे 3 ॾींहं वारी तकरीब जे दरगाह ते चादर चाढ़े इफ्तिताह करण बाद दरगाह जे गादी नशीर मीडिया सां ॻाल्हाए रहिया हुआ त हिन मौक़े ते सूबाई वज़ीर औकात फराज़ डेरो, डिवीज़न कमिश्नर हैदराबाद मोहम्मद अब्बास बलोच, चीफ एडमिनिस्टर औकाफ मनवर अली महसर, DC मटियारी परवेज़ अहमद बलोच, SSP मटियारी सैयद ज़ाहिद हुसैन शाह ऐं ॿिया लाॻापियल अमलेदार पिण मौजूद हुआ। हिकु सवाल ते गवर्नर सिंध इमरान इसमाइल चयो है त असांजी कोशिश ऐं ख्वाहिश आहे त बटशाह खे मज़हबी ऐं सियाहती इलाइक़े में तब्दील कयो वञे त जीअं ॾे तोड़े परॾे में सियाह अची फैज़ हासिल कनि। हिन चयो आहे त असांजी कोशिश आहे त सिंध हुकूमत सां गॾिजी अवाम जी फलाह ऐं बहबूद लाइ कमु करियूं ऐं सिंध में पिण तब्दीली आणियूं। हिकु सवाल जे जवाब में हिन चयो आहे त असां पारां पांधीड़नि खे दरगाह में अचण खां रोकण जी हिदायत न कई वई आहे। जॾहिं त पहिरियों भेरो उर्स जो इफ्तिताह जे मौक़े ते दरगाह अंदर पिण पांधीड़नि जी आमद जो सिलसिलो जारी है। PP जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी ऐं मौलाना फजल रहमान विच में मुलाक़ात बाबति पुछियल सवाल ते हिन चयो है हिन क़िस्म जूं सियासी मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं आहिनि, हिन सां कुझु फ़र्क़ न पवंदो। हिन खां अॻु गवर्नर सिंध इमरान इस्माइल दरगाह जी अहाते में शाह जो राग ॿुधो ऐं उते रखियल क़ुर शरीफ़ जो नायाब ऐं तारीख़ी नुस्खे समेत शाह जो रिसालो जो पिण मुआइनो कयो। जॾहिं त गवर्नर सिंध ग़रीब ऐं मुस्तहक औरतुनि में कपड़ा ऐं तोहफ़ा पिण विराया।